अपडेट कंदासीं लाड़काड़ू खां मोटरसाइकिल सवार हथियारबंदनि जी फायरिंग नींगर क़तल थी वियो। सिविल लाइन थाणे जी हद में हथियारबंदनि फायरिंग करे असदुल्ला मुगैरी खे क़तल कयो आहे। अफ़सोसनाक ख़बर आहे, अवां सां शेयर कई पिया। नींगर मेडिकल स्टोर तां दवा वठण वियो त हथियारबंदनि खे क़तल कयो। पुलिस जो इहो चवणु आहे मक़तूल नींगर के बिरादरी के माण्हुनि पुराणे तकरार तां क़तल कयो आहे। अवां सां ख़बर शेयर कई पिया। ब्रेकिंग न्यूज़ आहे लाड़काड़ो मां मोटरसाइकिल सवार हथियारबंदनि जी फायरिंग में नींगर मारिजी वियो आहे। अपडेट कंदासीं। सिविल लाइन थाणे जी हद में हथियारबंदनि फायरिंग करे असदुल्ला मुगेरी खे क़तल कयो। नींगर मेडिकल स्टोर तां दवा वठण वियो त हथियारबंदनि खेसि क़तल कयो। पुलिस जो चवणु आहे जॾहिं त मक़तूल नींगर खे बिरादरी जे माण्हुनि पुराणे तकरार तां क़तल कयो आहे। ख़बर अवां सां शेयर कंदासीं। लाड़काड़े खां मोटरसाइकिल सवार हथियारबंदनि जी फायरिंग में नींगर क़तल थी वियो आहे। सिविल लाइन थाणे जी हद में हथियारबंदनि फायरिंग करे असदुल्ला मुगेरी खे क़तल कयो। नींगर मेडिकल स्टोर तां दवा वठण वियो त हथियारबंदनि खेसि क़तल कयो। अवां खे अपडेट ॾेई रहिया आहियूं। मक़तूल नींगर खे बिरादरी जे माण्हुनि पुराणे तकरार तां क़तल कयो आहे। पुलिस जो चवणु आहे। तफ़सील मालूम कंदासीं। ब्यूरो चीफ लाड़काणो ज़फ़र अबड़ो खां। अपडेट कजो, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल ही लाड़काणे शहर के सिविल लाइन थाने के इलाके में इरफान मेडिकल सेंटर के ॿाहिरां जेको आहे सो हथियारबंदनि फायरिंग करे 12 वरियनि जो नींगर आहे असदुल्ला वलद पंहिंजो नियाज़ मुगरी उन्हीं खे पंहिंजी माउ जे साम्हूं जेको आहे सो क़तल करण खां पोइ हथियारबंद मोटरसाइकिल ते फरार थी विया आहिनि। ऐं अहिड़े वाक़े जो इतला मिलण खां पोइ पुलिस पहुची लाश जेको आहे उहो अस्पताल मुंतक़िल कयो। जॾहिं त पुलिस जो इन हवाले सां इहो चवणु आहे त हीउ जेको वाक़ियो आहे पुरानी दुश्मनी जो नतीजो आहे। मुगेरी जो ज़ात जे ॿिनि धुरनि में पुराणो तकरार हलंदड़ आहे। जे सबबि हथियारबंदनि जेको आहे सो इहा फायरिंग करे 12 वरियनि जे नींगर असदुल्ला मुगेरी खे जेको आहे क़तल कयो। पुलिस जो चवणु आहे त असां जांच कयूं पिया ऐं जेके मुलविस क़ातिल आहिनि उन्हनि खे बि फौरी तौर ते गिरफ़्तार कयो वेंदो। हींअर लाश जेको आहे उहो वारसनि जे हवाले कयो आहे पोस्टमार्टम कराइण खां पोइ। जी महिरबानी अवां जी अपडेट करण लाइ।